अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलात वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीन इज़ा असाबहुमुल बग़यु हुम यन्तसिरून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वहदहु ला शरीक लहु चओ चवंदो फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तर्क मपा तोबा ज़दी तस्बीह पढ़ी सा पुजा पिरिन सदी गाल थी साईं असां रोहंडा नागा पंहिंजे नफ़्स खे का सईं राह सुना त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाहि तो आॾोई नाचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम जलियो दर उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर सेई मुर्कन मर जंजो इश्क अलासी जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार पूरो रहो पंजन सी आया टीह नटार सेई दागादार जमेरा सुञाणी रब जी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद
मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा लख एहसान ऐं करोड़ा करम आहिनि जहाँ रब्बुल आलमीन नवाई असांखे ज़िंदगीअ में ॿीहर रमज़ान मुबारक जो महीनो नसीब फरमायो। खुश नसीब हुए मुसलमान जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो आयो, रमज़ान जा रोज़ा भी रखियऊं, अदब ऐं एहतराम भी कयूं। बदनसीब ऐं बदकिस्मत उहे माण्हू जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो पर उन्हनि रमज़ान जा रोज़ा भी न रखिया, रमज़ान जो अदब ऐं एहतराम भी न कयो। दुआ कयो अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे रमज़ान मुबारक जा रोज़ा भी नसीब फरमाए, रमज़ान जो अदब ऐं एहतराम भी नसीब। ये शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे, ये रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह जी रहमत सस्ती थी। हदीसुनि जे किताबनि में अचे थो जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटनि खे ई किराए छॾींदो आहे त लुटियो मुंहिंजा बानो मुंहिंजी रहमत। त हीउ महीनो अल्लाह जे रहमत जे लुटण जो महीनो। मुसलमान त चवंदा त रमज़ान दुनिया जे कमाइण जो महीनो। पकोड़नि ऐं संबोसनि वारो बि चए थो त रमज़ान अचे रोज़ेदारनि जी चङी तरह खल लाइ बि। हिंदांगनि ऐं गिदड़नि वारा बि इंतज़ार में त रमज़ान अचे। कपिड़े जा वापारी बूटनि वारा बि अॻे ई कपिड़ो बूट वठी था अचनि त रमज़ान में चङी तरह मुसलमाननि जी खल लाइ। हर को चए थो त रमज़ान दुनिया जे कमाइण जो, हालांकि रमज़ान आख़िरत जे कमाइण जो। नबी साईं फरमायो जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो ऐं पंहिंजा गुनाह माफ़ न कराए शल तबाह बर्बाद। माण्हू त चवंदा आहिनि त मुल्लनि खे बेटाई साहब पिटियो आहे, बेटाई साहब जी पिट खां बची सघो था, नबी साईं जी पिट खां कोई कोन बचंदो। अल्लाह जो नबी तो फरमाए जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो ऐं रमज़ान जा रोज़ा न रखियई, पंहिंजा गुनाह माफ़ न कराई, शल तबाही है फौजेस, है फौजेस। एडो बरकत वारो महीनो आहे जो इन महीने में जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म थो करे, अल्लाह ताला उनखे 52 लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब। नबी से फरमायो रजब अल्लाह जो महीनो, शाबान मां मोहम्मद मुस्तफ़ा जो महीनो, रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो। दुआ कयो अल्लाह ताला असां सभिनीनि खे रमज़ान जो रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। पर हिन महीने में ॿ टे गुनाहगार आहिनि जिन खे माफ़ी न मिले। पहले नंबर ते नबी से फरमायो रमज़ान मुबारक के महीने में मुशरिक के माफ़ी न मिले। मुशरिक भली ॾींहं जो रोज़ा रखे रात जो तरावी, सजी रात नफल पढ़े कुरान मजीद जी तिलावत करे, शिरक जो ज़रूर सजी इबादत मुँह में दस जहन्नम को सवाबी काई जा काने।
इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हूंदा मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां रब माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस पंहिंजे घर वारी जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी बचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो, भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो, लटा सही नमूने सां न धोतई इस्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो, घर जी सफ़ाई सुथराई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई इहा ग़लती भी शरीफ मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। पर जेकर माई मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कंदी, मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कंदी, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। त कंबर जा मुस्लमानो अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हांजूं ग़लतियूं हुजनि, जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजनि, मां चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। मुशरिक अल्लाह जी गैरत खे चैलेंज कयो। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मुंहिंजे घर में अचो त जेका शइ तव्हांखे घुरणी आहे मां रब खां घुरो। बाबा बंगलो हुजे, ओताक हुजे, मेतले जी मेहमान हुजे मेतले जो ऐं मेतले जी ओताक में वेही मेहमान वरी चांडे ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार। ॿुधायो हिन मेतले खे कावड़ ईंदी कि न ईंदी, भले ग़रीब हुजे। अरे ज़ालिम ओताक मुंहिंजी घर मुंहिंजो काड़ी शइ जी मूं वटि कमी आहे जो मुंहिंजी ओताक में वेही करे ॿियनि खे थो चवीं त मानी खारायो, ॿियनि खे तूं चवीं त चांहि प्यारियो, छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे ओताक मां, ॿीहर मुंहिंजे ओताक में न अचिजांइ। कंबर जे मेतरे साहब खे एॾी गैरत थी अचे जो उनजो महिमान ओताक में ॿिए खे थो मानीअ जो चवे, ॿिए खे थो चांहि जो चवे त ही बर्दाश्त नथो करे त रब त मेतलनि खां वधीक गैरतमंद आहे। त अल्लाह ताला पंहिंजे घर में मुसलमान अचे रब खे छॾे करे ॿियनि खे सॾ करे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे पारत है, कंबर वारा तोखे पारत है। रब खे बि एॾी कावड़ ईंदी आहे
रब फरमाइंदो आ तो जड़ो बेहया इंसान ने जमीन ते ना है जो मुझे घर में वेही करे मुझे नबियन के मुझे रसूलन के मुझे दोस्तन वलियन के सथ सददो करे अरे बेहया वक्कारी शे जी मारा बवट कमिया छा मारा खुट्टी पियो आजा जो मुझे घर में वेही करे बेन के तो सद करे निकरी वन मुझे घर में बीहर मुझे घर मस्जिद में तू ना अची जा मस्जिद में मावे तो सजी कतार लगी या अल्लाह मदद या रसूल अल्लाह मदद या अली मदद या गौसे आज़म दस्तगीर मदद या हसन मदद या हुसैन मदद या फातिमा मदद आहे ये मस्जिद आ या मंदिर आ वांगा दा चंदा संजा 83 करोड़ आलान जेको वांगे कंबर को सखर ईंदो नी कपड़ो वठण जे लाइ त अलाह गॾु हूंदो अथसि खीसे में नंढो अलाह सभिनी सां गॾु हूंदो बुत ठहियलु पर मुसलमाननि बि घटायो कोन लय जी पूजा मुसलमान तो करे लाणीअ जी पूजा मुसलमान तो करे खबर जी पूजा मुसलमान तो करे पिपर जी पूजा मुसलमान तो करे कब्र जी पूजा मुसलमान तो करे कंडे जी पूजा मुसलमान तो करे डाचीअ जे कब्रन जो तवाफ मुसलमान पिया कनि टंडो आदम बिटशा रोड ते पीर बग्गा शेर दरगाह है सभिनी खे ख़बर है ते बग्गो गॾ हूंदो वो गॾ मरियो उन ते कब्र ठही वई उन जो नालो रखियो पीर बग्गा शेर गॾ अचे कब्र जी पूजा मुसलमान पियो करे असांजे खैरपुर में पीर कोको भी दरगाह अथव पीर चिमटली शाह पीर हुको मां तव्हां खां पुछां तो हुको भी पीर जो नालो ठरी मीरवा मेरा रोड ते पीर वहल शाह वहल वयो पखी थी उन जी दरगाह करे गैर गर बुत की पूजा तो काफिर वांगो जेकर मंदिर में बुत जी पूजा करे त काफिर मुसलमान दरगाह ते कब्र जी पूजा करे त पक्को मुसलमान वांगो जेकर मंदिर में पंहिंजी ज़ाल खे वठी वञे बुत खे बाहूं ॿधे बुत जो तवाफ करे बुत खे हथ लाए बुत खे चुमियूं ॾे बुत जा सजदा करे बुत जी आॾो बास बासे त काफ़िर ऐं मुसलमान दरगाह ते पंहिंजी ज़ाल वठी कब्र जो तवाफ करे कब्र जो सजदो करे कब्र खे हथ लाए कब्र जी आॾो बास बासे त पक्को मुसलमान करे गैर गर बुत की पूजा तो काफिर बनाए जो बेटा खुदा का तो काफिर यहूद जो वकालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह यहूदी पिया चवनि त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे त काफिर थी विया ईसाई पिया चवनि वकालत नसारा अल मसीह इब्नुल्लाह ईसाई पिया चवनि त ईसा अल्लाह जो पुटु आहे त काफ़िर थी विया मुसलमान तो चए नबी नूर मिन नूरिल्लाह नबी अल्लाह जे नूर मां हिकिड़ो नूर आहे जीअं पुटु पीउ मां निकितल आहे मुसलमान भी चए थो त बाबा नबी अल्लाह मां निकितल आहे जे हुननि जो अक़ीदो आहे त पुटु पीउ जो जुज़ आहे ईसा उज़ैर अल्लाह जा जुज़ आहिनि इहे मुसलमान भी चए थो त बाबा नबी अल्लाह मां निकितल आहे अल्लाह जो जुज़ आहे हू काफ़िर ही पक्को मुसलमान कुरान तो फरमा वजालू लहू मिन इबादिही जुज़आ इन्नल इंसान लकफूरुम मुबीन
रब फरमायो जेको रब जे बानल के रब जो जुज़ तो बनाए इन्हें इंसान जड़ो वड्डो काफर पदरो काफर दुनिया में कोई कोने कुल हुवल्लाहु अहद ओ मुंजा महबूब तू चो त अल्लाह अकीलुआ माना रब जो कोई जुज़ कोने को लम यलिद रब के न पुट न दी रब मां काशे निकतल काने वलम यूलद रब के न अबो न अम्मा अल्लाह बी कैसे मां भी निकतल कोने नबी से के 4 पुट 4 न्याणियों नबी से जे अब्बे जो नालो अब्दुल्ला अम्मर जो नालो अम्मा आमिना हजरत अली से के 11 पुट 13 न्याणियों अब्बे जो नालो अबू तालिब अम्मर जो नालो फातिमा बिन्त असद वलम यकुल लहू कुफुवन अहद रब जे बराबर कोई कोने हुआ अकेलो तो बाबा पंहिंजो अक़ीदो सही बनायो नबी से जे बस जो मक़सद हुयो त ग़लत अक़ीदा छजो अक़ीदो सही ॾोह दसा में अलाए केतिरा पर इन्हनि ॾोहनि खां बचो पंहिंजे हथ सां काठीअ खे वावले सां घड़े करायूं हणियूं रंग हणियूं रसा ॿधी बीहारे वरी हुनखे ॿाहूं ॿधजनि मां तव्हां खां पुछां थो इहो अकुल आहे वांगणा भी पंहिंजे हथ सां पुत ठाहींदा पंहिंजे हथ सां बुज़ुर्ग मरी वियो हुनखे गुस्ल करायोसीं कफन पारायोसीं वरी कुल्हे ते खणी कब्रिस्तान खणी वियासीं वरी पाण कब्र हुनजी असां खोटीसीं खोटे हुनखे सुम्हारे वरी मिट्टीअ जा बुक भरे लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे वरी हुनखे ॿाहूं ॿधी त बसि तोखे पार ते मां तव्हां खां पुछां थो इहो अकुल आहे तुझी घरवारी तुझे साम्हूं वेठी हुजे पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी प्यार ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ ॿी माई भली भाॼाई छो न हुजे उनखे तूं चई त मुंहिंजा लटा तूं खणी आ मां तव्हां खां पुछां थो इहा ज़ाल बर्दाश्त कंदी वस हूंदुसि त ॾंडो ई कंदा वारो हिकिड़ो वेचारे बेवस ज़ाल की गैरत है जो मुर्शद जी मोहब्बत में डेरानी के शरीक नथी करे सके डेरानी के पर पहाड़ के बर्दाश्त नथी करे सके तो रब तो सब को वधिक गैरतमंदा रफ़मतु फ़इन्नहु यालमु सिर्र व अख़फ़ा बजगा हथ हथ से मिलाए मुंडो मुंडे से मिलाए कब्र जी कुंड में कचहरी था कयो रब फरमा इहो त मूंखे पतो आहे पर वा अख़फ़ा तव्हां जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां साज रगुल को भी तव्हांखे वधीक वेझो आहे उदऊनी अस्तजिब लकुम जॾहिं बि तव्हां मूंखे सॾींदो मां जी सां तव्हांखे जवाब ॾींदुसि तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब खे सॾे छॾे करे परे वारनि खे पिया सॾ कयो अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खे मुश्किल कुशा केर अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब हाजत रवा केर नज़र ईंदा जे लाइ केर रुकू ऐं सजदे जे लाइ केर पुट नहीं न्याण वारो केर इज्जत ज़िल्लत जो मालिक केर मौत हयाती जो मालिक केर नफ़े नुक़सान जो मालिक केर आलिमुल गैब हर शे के हर वक्त जाना वारो केर बाबा गैब जो इल्म नबी से नाए गैब जो इल्म के इल्मुल गैब रब जी सिफत
नबीअ खे जेको इल्मु आहे उनखे नबउल इल्मु चइबो। नबीअनि खे जेको इल्मु आहे उनखे छा चइबो? माना इल्म जूं ख़बरूं अलाह उन्हनि खे ॿुधाए। ग़ैब जो इल्मु कंहिंखे? हर वक़्तु हर शइ खे ॼाणण वारो हिकिड़ो अलाह अथव। नबीअनि जो इल्मु अलाह जे इल्म जो मुहताज आहे। अल्लाह ॼाणाए त ख़बर पवंदी, न ॼाणाए त कोई पतो कोन्हे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। 40 साल हज़रत यूसुफ जे जुदाई में रोए थो पियो। 40। तव्हांखे ख़बर आहे मरीअल जो एतिरो सदमो कोन पहुचंदो आहे, गुम थियल जो सदमो विसरंदो ई न आहे। पुट मरी वियो, पीउ मां महीनो 2 महीना रोई रोई माठ करे वेही रहंदा, पर पुट गुम थी वेंदो त सॼी ज़िंदगी इहो सदमो न ईंदो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ताज जो तख़्त जो मालिक बणियो वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे रोई करे चई थो, या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ वाखी। ओ मुंहिंजा पुट रहो, महिरबानी कयो, मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। अल्लाह जे रहमत खां नाउमेद न थियो, रब जे रहमत खां नाउमेद काफ़िर थींदो आहे। मां तव्हां खां पुछां थो, ख़बर हुयसि याकूब अलैहिस्सलाम खे त मुंहिंजो पुट यूसुफ मिस्र जो बादशाह लॻो? या त चओ त मकर पियो करे ख़बर हुयसि, इहे चवंदव? 400 किलोमीटर परे यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम रोए थो पियो, पुटनि खे थो चए, वञो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। ख़बर कान थी पवेसि, वबियज़्ज़त अयनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। क़ुरान तो फरमा रोई रोई हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजूं अखियूं बि अछियूं करे छॾियूं। वरी रब ॼाणे थी अची त वलम्मा फसलतिल ईर क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ। 400 किलोमीटर परे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीज़ खणी करे ॿाहिरि मिस्र मां निकिता। अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखाई झूपड़ी मां ॿाहिरि निकिरी पंहिंजे घर जे भातियुनि खे चयो, इन्नी लअजिदु रीह यूसुफ। अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। लौला अन तुफन्निदून, जेकर मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव। त नबीअ खे ग़ैब जो इल्मु नाहे, नबउल इल्मु हिनखे चइबो आहे। माना अलाह ॼाणाए त ख़बर पवंदसि, न ॼाणाए त 40 साल रोए पियो त ख़बर ई कान्हे त मुंहिंजो पुटु यूसुफ किथे। नबीअ खे ख़बर नथी पए त कंबर वारो बुज़ुर्ग नबीअ खां मथे। ऐं जेकर नबी खे तव्हां चवंदो त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे, हर शइ जी नबीअ खे ख़बर आहे, त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जे कमाल खे घटि करो। नबी जी बेअदबी। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जंहिं महिल बाहि में उछलाइनि पिया, निमरूदी फौज फ़ैसिलो कयो, क़ालू हर्रिकूहु वंसुरू आलिहतकुम। इब्राहिम खे बाहि में साड़ियो, पंहिंजे मबूदनि जी मदद कयो। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन वक़्त में ख़बर हुई त इहा बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी, या बाहि मुंहिंजे मथां बाग थींदी, या बज़ाहिर बाह अंदरि या थधी आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई? जेकर तव्हां चओ था त इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त पोइ कमाल कयो, पोइ हिनखे कमाल चइबो? पोइ त मूंखे बाहि में उछलाइनि, मूंखे ख़बर पए त हिन बाहि में अंदरि का शइ कान्हे का, या अंदरि गुलज़ार आहे, त पोइ त मां बि बाहि में टपे जॻह जे लाइ तयारु थी। सही थो चवां?
हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त बाहि साड़े छॾी दी जलाए छॾी दी मां जली वेंदुसि पर इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूंखे सड़न क़बूल आ जलन मूंखे क़बूल आ पर अल्लाह जे हुक्म ऐं रब जे तौहीद खे मां इब्राहिम न छॾी। इस्माइल अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां कुश्ती वेंदुसि, यकीन हुयुसि कि न? काती तिखी लगी पई आहे ऐं हुनखे यकीन हुयो त काती जेका पत्थर खे टुकड़ा थी करे छॾे या त मुंहिंजी सिरी छा। जेकर ख़बर हुजे सा इस्माइल अलैहिस्सलाम खे त या काती मुंहिंजे कंध ते न वहंदी त पोइ कमाल कयो। इस्माइल अलैहिस्सलाम के यकीन हुयो त मां कुश्ती वेंदुसि। हज़रत इब्राहिम खे जिया अबतिफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जल्दी कर, देर न कर, ही त हिकिड़ो सिर आ, सव सिर हुजल रब जे हुक्म ते कुर्बान, इनखे चइबो अथव कमाल। जेकर नबीअनि खे तव्हां चवंदो त नबीअ खे गैब जो इल्मु आहे त इहा नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जी बेअदबी अथव। हर जाइ ते हाज़िर नाज़िर, हर वक्त सभिनी खे ॾिसण वारो, हर जाइ ते मौजूद कंहिंजी ज़ात। बाबा उथो न, ओ अदा ॾाढी वारो, ओ अदा मौली साहब, केॾे मोकल वठी वञो। ॻाल्हियूं सभु तव्हां जूं ॿुधल आहिनि पर सिंधीअ में चवंदा आहिनि भेरो ज़रूरी आहे, सो ईमान ताज़ो थी वियो आहे। हिन वक़्तु शिरक जी तबलीग थी हले पई, सॼो रमज़ान रोज़ा रखूं, तरावी पढ़ूं, शिरक थी वञे पोइ बचियो छा। चङा भला असांजा मुवाहिद बि मुब्तला लॻा पिया। सही थो चवां, कंहिंजी चोरी थी वञे, माईअ जो दाबुल खे खोलियो त सोन गुम, कर महिल वाला गुम, कर महिल कोको गुम, कर महिल मुंडी गुम। मुर्ज़ ज़ाल खे 50,000 ॾिना अथई, पेटीअ में लिकाए रखो, 8 ॾींहं जो घुरई त 40,000 रुपया, 10,000 गुम थी विया। शैतान चोरी कंदो, पैसा चोरी थी वेंदा, सोन चोरी थी वेंदो। हाणे बचियोसि ईमान, हाणे शैतान चवंदुसि वञ फार विझराए। बाबा ही थार ही विझराइनि पिया, मेतला या कोन पिया विझराइनि, पंहिंजी जमायत जा मुवाहिद, चङा भला दीनदार मुवाहिद मां फारूं विझराईंदा या कोन? हदीस में अचे थो नबी मन ता काहिनल, जेको भोपे वठी वियो, इन फार वारे खे छा चइबो अरबी में? भोपो। काहिन माना भोपो। जेको भोपे वठी वियो त बाबा किताब पटे ॾिस, मुंहिंजी चोरी कंहिं कई आहे, मुंहिंजी ज़ाल जो सोन खजी वियो आहे, सोन केरु खणी वियो घर मां, मुंह में तावीज़ पियल, मूं सां ड्रो थियल आहे, मुंह में बुत पियल, मूं सां कंहिं दुश्मनी कई आहे। हू वरी निभागा वारी न में ॾिसंदा, न खे मस हणी या वरी या पठाण वारी दबुली हूंदी उन में ॾिसंदा। हाणे उते पियो ॾिसे चोर, बाबा चोर अथई पाड़े जो, कारी कमीज़, अछी कांच पातल अथसि, ॻाढ़ी टोपी, हाणे जंहिंजी ॻाढ़ी टोपी सो फाथो, हाणे जंहिंजी अछी कांच कारी कमीज़ जो फाथो। मन ता काहिन, नबी से फरमायो जेको भोपे वठी वियो, किताब पटे ॾिस, फार विझ, छा थियो आहे मूं सां ड्रो थियल आहे, मूं में बुत पियल, मूं सां वॾो ज़ुल्म थियो आहे, चोरी थी वई। वरी हू ॿुधाएसि पियो वसदक़हू, वरी उनखे सचो पियो सम्झे त वाकई इहो कारी कांच, अछी कांच ऐं कारी कमीज़ वारो आहे, ॻाढ़ी टोपी बि पाईंदो आहे त इहो भाउ मुंहिंजो। चई भाउ त तव्हांजी मली अथई, भाइरनि खे बि
नबी से फरमायो जेको भोपे वटि वियो वरी भोपी जी ॻाल्हि खे सचो सम्झई पाण फरमायो मां मोहम्मद इन खां बेज़ार इहो मूंखां बेज़ार। तव्हांखे छा थी वियो 22 साल थिया मूंखे वाइज़ कंदे अञा तव्हां नथा सुधरो छो? अञा तव्हांजो भोपनि ते यकीन आहे, हार वारनि ते यकीन आहे। माईअ खे थोरी तकलीफ़ थी त भॼो जा जिन आहिनि, तव्हां कहिड़ा मोह ते चयो? मां तव्हां खां पुछां थो नबीअ खे ख़बर पई त मूं ते जादू, नबी से ते जादू जो असर थियो की न? नबीअ खे ख़बर पई? अल्लाह ॿुधायो, अल्लाह ताला मलाइकनि खे मोकिलियो जंहिं ख्वाब जे ज़रिए सां ॿुधायो मोहम्मद मुस्तफ़ा ते जादू थियो। नुस्ख़ो बि रब ॿुधायो त सूरत मुअव्वज़तैन इहे पढ़ी करे दम करे पंहिंजे जिस्म ते शुकार। नबीअ खे जॾहिं ख़बर नथी पए त मूंखे छा तकलीफ़ छाजे करे थी आहे, कंहिं मूं ते जादू कयो आहे, त अॼोके दौर जे मुला मौलवी माड़े चे भील ज़ाकिर ज़वार हिन भोपे खे कीअं ख़बर पई त तोखे बुत पियल आहे, तो में जिन आहे, तो में जादू थियल आहे, तो में तावीज़ पियल आहे, हिन खे ख़बर कीअं? पोइ जेको इन वटि वञे हिन जो ईमान बचो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए त बसि भॼायोसि था हुनखे दरगाह त हिनखे जिन आहे। पहिरें नंबर ते त लठियूं तव्हांखे हणिजनि, हुननि ते त मयार ई कान्हे का, हुननि खे त ख़बर ई कान्हे। हू त जेके बि माड़े चा भील भोपा काहिनि इहा सॼी शैतानी जमायत, हिकिड़ी रहमानी जमायत, नबी रसूल वली बुज़ुर्ग आलम, इहा रहमानी जमायत। ही भोपा ही काहिन ही माड़े चा भील जेके तावीज़ लिखनि बुत विझनि फारूं विझनि, इहे सभु शैतानी जमायत। तव्हां ई असांजो दीनदार मुवहिद थी करे शैतानी जमायत ॾे वञो त पोइ असांजो ईमान बचो। जिन वांदा आहिनि जाओ, असांजी कंजार में पुनल फ़कीर हूंदो हुजनि, असीं पढ़ंदा हुआसीं। पोइ शाम जो वञो चाचा पुनल ॾे अवाल घणा जिन कढियई, चवंदो बाबा जिन किथे आहिनि, 99% मकर आहे। जिन विया हलिया ॾाढी जागीर खां परे जबलनि में वादियुनि में वञी जिन रहंदा। चवंदो 99% मकर आहे, 1% बीमारी। पोइ जेका बरोच माण्हू आहे मूंखे वठी आहे, उन्हनि जे माईअ खे जिन हुजे, पुनल फ़कीर अलाए ॾिठो अलाए कद जो बिंदरो हूंदो, सफ़ाई रिंद साहब वांगुरु सुकिड़ो, चई मां जो हुते वियुसि, माई हुजे वॾी कदावर उठ जेॾो कद, ॿाहिरि बि हुनजा डिॼनि पिया। मूंखे चयो साईं हिनखे जिन आहे। पुनल फ़कीर जो जीअं जो मां अंदरि वियुसि त माईअ खणी दसियो, ॿई गोॾा जे सीने ते रखे हथ ॻिचीअ सफ़ा ठुप मारे पई। चई छाजो मूंखे जिन आहे? मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणी जाइ ते मुंहिंजी शादी कराई। चाचे पुनल चयो मां लहो त सही, घोटो ॾींदी मारई थी मूंखे, साव थो वञे, लहो त हुननि निभागनि खे चवां, मस माई हुन जान छॾियसि। ॿाहिरि निकितो वीचारो हुनजे ॿारनि खे चई बाबा हिन माईअ खे ॾेढ जिन आहे, जेको चवे थो जेसि ताईं हिनजी शादी न थींदी तेसि ताईं मां न छॾींदोसां। चयोसि ॿुधाए इहो शाबा सां तोसां सची कई अथई, बसि ॿिए ॾींहं ते शादी थी वियसि, वरी ज़िंदगी भर जिन लाइ। हिते कंबर में जिन केॾो आयो, जिन विया हलिया वादनि में कब्रिस्ताननि में, सॼो वाइदो के तेरा ही नवी ॻाल्हि, सभु कुझु रब जे हथ में। हर जाइ ते हर वक़्तु सभिनी खे ॾिसण वारो केरु आहे? जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदो त नबी हर जाइ ते मौजूदु आहे, हर जाइ ते हर वक़्तु सभिनी खे ॾिसे थो त या नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी से जी तोहीन। मां तव्हां खां पुछां थो जेकर हर जाइ ते हर वक़्तु नबी मौजूदु त कंबर जे होटल में उते बि नबी मौजूदु आहे। उते असां डिश केबल ॾिसूं था, उते नबी से वेठो आहे जमात। वॉशरूम में जेकर मुस्लमान वञे थो त छा माज़अल्लाह नबी उते बि मौजूदु आहे छा?
घरवारी सां बिस्तरे ते जेकर मुड़स सुतो पियो आहे छा तुंहिंजो ज़ालिम इहो अक़ीदो आहे छा त नबी उते बि मौजूद आहे ॾिसे थो रब त रब आहे रब त असांखे पैदा कयो रब त असांजा सभु उज़वा ठाहिया जेकर तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त मां घरवारी सां बिस्तरे ते सुतो पियो आहियां नबी उते वेठो आहे मूंखे ॾिसे थो पोइ तो जहिड़ो बेअदब ऐं गुस्ताख़ त दुनिया में नबीअ खे रब सां छो था मिलायो रब त असांजो पालींदड़ आहे असांजो ख़ालिक असांजो मालिक आहे असांजे जिस्म जो हर उज़वो ठाहिण वारो रब सो हल्की सही बनायो ऐं गुनाहगार हर को आहे जेके हिते वेठा आहियूं हर कंहिंखे पंहिंजे गुनाह जी ख़बर आहे ऐं गुनाह कयूं था कंहिंजी त टेक अथव कंहिंजी टेक अथव का मुला मौलवी जी टेक अथव का पीर मुर्शिद जी का सरदार खान जी टेक इहा ई आहे त बसि असांजो रब अरहम राहिमीन आहे असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी अक़ीदो सही बना कतार में बीहो कतार को निकतो झट जी हदीस में जे तो 15 ॾींहं जिब्रील न आयो पोइ मके जे काफ़िर लो ताकुल में चयो त बाबा मोहम्मद मुस्तफा खां अल्लाह नाराज़ थी हुआ हू जेको जिब्रील ईंदो अचे ई कोन थो 15 ॾींहं गुज़री विया हाल मोहम्मद मुस्तफा वटि अचे ई कोन थो नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो एॾो सदमो पहुतो जो नबी साईं रोई करे रब खे चयो या अल्लाह मूंखे शाइर चयूं काहिन चयूं मजनून चयूं मूंखे पत्थर आयूं मुझे मथों गंदगी जूं ढेरियूं उछलायूं एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो जेतिरो हाणे मूंखे ॾुख पहुतो आई मके जा काफ़िर मूंखे मयारूं था ॾियनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे ऐं यादि रखो कंबर जा मुस्लमानों शागिर्द परेशान थींदो आहे उस्ताद तसली ॾींदो आहे बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि मुरीद परेशान थींदो आहे मुर्शिद उनखे दिलदारी ॾींदो आहे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजे सोने नबी खे जॾहिं परेशानी थींदी त नबी खे तसली ॾियण वारो अल्लाह हूंदो अल्लाह साईं जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब जलील जल्दी कर वल मुझे महबूब के तसल्ली दे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुझा महबूब मुखे तुझे चिमकंदड़ चेहरे जो कसम मुखे तुझे कारल कारल जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला सोना तो के छड़ियो भी मां रब कोने तो को नाराज भी कोन थियो तो अम्मा जे पेट में हुए तो जो बाबू तू खू जुदा थियो पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छड़ियो माए तू 4 सालन जो हुए तुझी अम्मा आमिना तो खू जुदा थी वई पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छड़ियो माए तू 4 सालन जो हुए तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब तोखों जुदा थियो पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो माए सारी दुनिया तुझी दुश्मन बणिजी वई सब तलवारूं खणी अचे तुझे घर जे ॿाहिरां बीठा त जो असां मोहम्मद खे न छॾींदासीं सोना उन वक़्त में मां तोखे चयो त पत्थरनि जी मुठ उछला वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा तू तो पत्थरनि जी मुठ उछलाई
बाक़ी इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो तो कोन बनायो, मां रब उन्हनि खे अंधो कयो। उन वक्त में मां तोखे कोन छॾियो, मुंहिंजा महबूब हाणे मां तोखे कीअं छॾींदुसि जो तू दुख तो करी। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, दुनिया में तो तोखे कोन छॾींदुसि पर आखिरत में भी तो मोहम्मद के मारा। हदीस में जे दो जन आयतूं नाज़िल थियूं, सहाबा फरमाइनि था असांजा सभु दुख लही विया, असांजा सभु थक लही विया। नबी से भी मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां अर्ज़ा मां मोहम्मद खुश कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मूं वटि बाहि में हूंदो, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनखे 10 पुट हुजनि, 10 ई जेल में हुजनि, हिकु 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो डिंगो पुट जेल में हुजे, ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? हुजे भी डिंगो, ऐं ख़ुदा जी कुदरत वारी पीउ खे पुट वणंदो भी डिंगो आहे। रोंदो पियो ज़ाल खे चवंदो या तूरी बि विकिण या मैं भी विकिण, प्लाट भी गिरवी थो रखां, जेस ताईं वो बच्चो आजाद थी घर न ईंदो तेस ताईं मां सुकून सां न वेंदुसि। नबी से फमा अन लकुम वालिदुम मिस्लु वलदिही, ओ मुंहिंजा उम्मती ओ मां मोहम्मद तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे, अञा पीउ जी पंहिंजे पुटनि सां एतिरी मोहब्बत न आहे जेतिरी मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत सां। नबी से फरमायो मां अर्ज़ा, मां मोहम्मद खुश कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मूं वटि बाहि में हूंदो, जेसि ताईं उहो भी जन्नत में न ईंदो तेसि ताईं मां मोहम्मद खुश न थींदुसि। इंशाअल्लाह जन्नत में ईंदासीं। अल्लाह जो वास्तो दवा अक़ीदो सही बनाए, कतार में भी हो, कतार मां निकिरो, कबीरनि गुनाहनि खां बचो। ॿिए नंबर ते कबीरो गुनाह अथव अकुल वालिदैन, पीउ माउ जी नाफ़रमानी करणु, इहो भी कबीरो गुनाह। जीअं मुशरिक खे रमज़ान में माफ़ी न मिलंदी, पीउ माउ जो नाफ़रमान भली ॾींहं जो रोज़ा रखे, रात जो तरावी, सॼी रात मुसल्ले ते भी नफ़िल पढ़े, सॼो महीनो एतिकाफ़ में वे, पीउ माउ जो नाफ़रमान आहे, सॼी इबादत मुंहं में हई वेंदसि, जहन्नम खां सवाइ ॿी जाइ कान्हे। इन जे करे अल्लाह से फरमा वाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया। पहले नंबर ते रब फरमा अल्लाह जी इबादत कयो, रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बनायो। ॿिए नंबर ते फरमे व बिल वालिदैन एहसाना, पीउ माउ सां सुहिणो हलो, पीउ माउ जी ख़िदमत कयो। लानत हुजे यहूदियुनि ते, ईसाइनि ते, अंग्रेज़नि ते। अॼु असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान चवंदासीं अंग्रेज़नि में वॾी इंसानियत, अंग्रेज़नि में इंसानियत, कुतनि में बोलनि। 150 मदरसे जा तालिब कुरान मजीद जा हाफ़िज़, 150 उन्हनि खे पटका पाता पिया आहिनि में हार। ऐं तव्हांखे ख़बर आहे कुरान जो जेको हाफ़िज़ थींदो आहे उनजी उमिरि वधि में वधि 10 खां 12 सालनि जा बच्चा। उन्हनि जी दस्तार थी हले, उन्हनि जूं मायूं घरनि जे दरवाज़नि ते हार खयूं बीठियूं आहिनि त पंहिंजे बच्चनि खे दस्तार खां पोइ हार पारायूं। 150 कुरान मजीद जा मासूम हाफ़िज़, उते उन्हनि ज़ालिमनि उन्हनि जे मथां बम आया जो उन्हनि जूं बाहूं जिस्म खां जुदा, मुंडियूं जिस्म खां जुदा, कुरान मजीद जा नुस्ख़ा सड़ी विया। उहे मायूं जेके पंहिंजे बच्चनि जे लाइ हार खयूं बीठियूं हुयूं, उन्हनि पंहिंजे अमरिल खे पंहिंजनि बच्चनि जा लाश भी सही न मिलिया।
मां तव्हां खां पुछंदो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? इन्हनि अंग्रेज़नि कुतनि वटि कुतनि जे लाइ अस्पतालूं आहिनि, ॿिलनि खे पाण सां गॾु खाराईंदा। फेसबुक में ॾिसो त हिकिड़े पासे ॾो मुड़ुसु सुतो पियो आहे, ॿिए पासे ॾो ज़ाल, विच में कुते खे सुम्हारे वेठा आहिनि। कुतनि खे पाण सां गॾु खाराईंदा सुम्हारींदा, पर पीउ मां उन्हनि जा कुराड़ा थींदा त पंहिंजे पीउ मां खे घर मां कढी छॾींदा। जीअं तव्हां ईअं असां वटि जानवरनि जे लाइ थाणा आहिनि, ईअं कुराड़नि जे लाइ बि उते ढक आहिनि। उन्हनि कुराड़नि खे वञी उन्हनि ढकनि में उछलाईंदा त ही घर में थुकूं था उछलाइनि, खंगनि था, असांजी निंड था फिटाइनि। तंहिंजे करे असांजे घर में न हुजनि। इन्हनि ज़ालिमनि खे तव्हां इंसान चवंदव? इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी इंसानियत आहे त इस्लाम। असांखे त इंसानियत सेखारणी आहे। बोला कुत्ता हिते वरी जेके अंग्रेज़ी पढ़नि पिया उन्हनि कुतनि जे कढ लॻा चवंदा इंसानियत। अंग्रेज़ में इंसान जानवरनि वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि। जीअं हुते कुतीअ जे पोयां 10 कुता हूंदा आहिनि, हिकिड़ी माईअ जे पोयां 10 कुता हुते आहिनि। उन्हनि खे तव्हां इंसान था चओ? इंसानियत आहे त इस्लाम। मोहम्मद मुस्तफ़ा सां इंसानियत। इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा। रब फरमायो पीउ मां जॾहिं तव्हांजा कमज़ोर थी वञनि, कुराड़ा थी वञनि, ॿिए पासे ॾांहुं बीमारी, पोइ कमज़ोरी कुराड़ा बीमारी में फितरी तौर ते उन्हनि खे कावड़ बि ईंदी, वो तव्हांखे गारियूं बि ॾींदा, लठियूं बि तव्हांखे हणंदा, कॾहिं कॾहिं कावड़ में पादर खणी करे तव्हांखे उछलाए हणंदा। अल्लाह से फरमा खबरदार फला तकुल लहुमा उफ। अबे अम्मा गार जन त उनखे गार न समझो, उनखे बि दुआ समझो पंहिंजे लाइ। अबो अम्मा लठ हणनि त हथ बि मथे न खणिजो। छा असर कंदी कुराड़नि जी लठ? इंशाअल्लाह अबे अम्मा जी लठ जिस्म जे जंहिं हिस्से ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाइ ते, पर इंशाअल्लाह जहन्नम जो धुओं बि टच न थींदो। अबो अम्मा जेकॾहिं जुती खणी करे उछलाए हणनि, ख़बरदार जवाब न ॾिजो, वरी बि जुती खणी करे ॾिजो न। फला तकुल लहुमा उफ। उफ भी न चजो न। जिंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो, हज उमरा रोजा सब तबाह थी वेंदव, का शइ कान बचंदव। वला तनहरहुमा। 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां को सुवाल कनि तॾहिं बि जी सां जवाब ॾिजो। क़ुर तो उन्हनि खे झिणक बि न ॾिजो। हिकिड़ो मास्तर हुयो, को डायरी लिखंदो, के डायरी लिखंदा आहिनि, जीअं असां डायरी लिखंदा आहियूं तारीख़ूं, उहो बि डायरी लिखंदो त ॾींहं में मां कहिड़ा कम कया, चङा कहिड़ा ॾोह जा कम कया। ऐं भली ॻाल्हि आहे, माण्हू रोज़मर्रा जी ज़िंदगी लिखे, पाण सां हिसाब करे। पोइ रिटायर थियो, आख़िर मां नज़र घटिजी वियसि। पोइ हिकु दफ़े पंहिंजे पुट खे चई, पुट इहो भित ते छा वेठो आहे? पुट चयो, बाबा इहो कांउ वेठो आहे। वरी ॿियो दफ़ो चई, बाबा इहो भित ते छा वेठो आहे? चई, बाबा इहो कांउ वेठो आहे। वरी टियों दफ़ो पुछा कई, बाबा इहो भित ते छा वेठो आहे? त पुट कावड़ में चयो, बाबा तुंहिंजो त दिमाग़ ख़राब थी, इन कांव में तुंहिंजो छा फाथो आहे? कहिड़ो कमु अथई? 2 दफ़ा तोखे चए तुम त कांव वेठो आहे। त अबे जे अखियुनि में पाणी अचियो, चई पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी खणी आ। उनखे त यादि हुई, उहा डायरी खणी आयो, चई फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल। उहो सिफ़ो खोलियो। पीउ पंहिंजे पुट खे चयो, पुट ॾिस छा लिखियो पियो आहे? तूं नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे, भित ते कां वेठो। 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो, बाबा भित ते छा वेठो आहे? मां हर दफ़े तोखे चुमी बि ॾियां पियो, तोखे भाकुर बि पायां, प्यार ऐं मोहब्बत में तोखे जवाब पियो ॾियां, पुट इहो कां वेठो आहे? मां रुॻो 2 दफ़ा तोखां सुवाल कयो आहे त तूं हेॾो मुंहिंजे मथां कावड़जी वियो।
वला तन्हरुमा 100 दफ़ा जेकर तव्हां खां कुराड़ा सवाल कल तॾहिं बि जी सां जवाब ॾिजो। कुरान तो फरमा झिन कभी न ॾिजो। वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। कुरान तो फरमा पी मां जियाडो मौलवी थी करे नाचो, पीर थी करे नाचो, साहब ऐं ऑफिसर थी करे भी नाचजो। पी मां जियाडो तव्हांजी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पखीअ खे जॾहिं महिल तीर लॻंदो आहे पोइ हेठि किरंदो आहे, ज़ुबान हाल सां शिकारी खे चवंदो आहे यार हाणे मां तुंहिंजी मिल्कियत हां, कोई गब्बा गब्बा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आ, पिंजरे में खारे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, टके मुल्ल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, मां तुंहिंजी मिल्कियत हां। अल्लाह से फरमायो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। ओ मुसलमानो नौजवानो तव्हां भी जन वाला पी मां जियाडो अचो त ईअं चओ मुंहिंजा बाबा साईं, ओ मुंहिंजी अम्मा साईं, मां भी तुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजो औलाद भी तव्हांजी मिल्कियत, मुंहिंजो माल भी तव्हांजी मिल्कियत, तव्हां मालिक हो, असां तव्हांजी मिल्कियत आहियूं। उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी मेवाड़े में बीठी आहे, तुंहिंजे पीउ तुंहिंजे अदब मौजूदगी में 3 लख जी में विकिणी छॾी, पैसा खपाए छॾियई, न तोखे पाकिस्तान जो आईन इजाज़त थो ॾे जो थाणे ते वञी बाबे ते केस करी, न शरीयत तोखे इजाज़त थी ॾे त बाबे जी दाह खां मुला मौलवी पीर मुर्शिद खे ॾी, तू थींदो केरु आहे? अल्लाह जे नबी फ़ैसिलो करे छॾियो आहे अंत व मालुक लिअबीक, तूं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहे। तुंहिंजो 50 लख जो प्लाट तुंहिंजे पीउ टके मुल्ल ते खपाए छॾियो, तोखे कोई इख्तियार न आहे जो तूं बाबे ते केस कर, तू थींदो केरु? अॼु 5 रुपया था 500 रुपया था पी के जो तो वो भी खाते में लिखी था दे तो बाबे के 500 रुपया। बाबा ये हिसाब ज़ालुनि सां भली कयो, भाइरनि सां कयो, पीउ मां सां हिसाब न कयो, पर दिल ते भी न आणियो। अञा शुक्र कंदा कयो त बाबे 500 रुपया मुंहिंजा क़बूल कया, इहो 1000 रुपया ख़र्ची जो ॾिनोमांसि, अम्मा यो क़बूल कयो, न करे त तव्हां छा करे सघंदा? शुक्र कंदा कयो त बे मुंहिंजा हे पैसा क़बूल कया। आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, हिकिड़ो पीउ हुयो, पोइ पंहिंजे ॿारहाड़ी जो वीचारो ग़रीब, पोइ पुट खे पढ़ायईं, ऑफिसर थी वियो। पोइ हिकु दफ़े ज़ाल खे चयईं त अॼु पटको बि खणी आ, जुती बि खणी आ, अॼु मां पंहिंजे पुट जे ऑफिस में वेंदुसि, पुट सां गॾु वञी वेहंदुसि, पुट जा रोब ॾिसंदुसि, आर्डर ॾिसंदुसि त कीअं थो मुंहिंजो पुटु आर्डर हलाए। अंगोशो पातई, पटका किथे अंगोशा हुया, टायर वारी चौपल तेल हमरा वञी ऑफिस में पहुतो, पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चई त हिन कुराड़े खे ॿाहिरि विहार। पटे वालो आयो, चई बाबा साहब तो चए त हाली मां मसरूफ़ आहियां, ॿाहिरि वियो। कुराड़े चयो बाबा इहो साहब मुंहिंजो पुटु आहे, मां हुनजो पीउ आहियां, अंधो थी वियो आहे छा, कोन थो सुञाणे? पटे वाले वञी साहब खे चयो, कुराड़ो चए थो त मां हिनजो पीउ आहियां। साहब चयो मां सुञाणा थो मुंहिंजो पीउ आहे, पर बाबो हिते वेहंदो त मुंहिंजी बेइज़ती थींदी, मुंहिंजो रोब ख़तम थी वेंदो। पीउ थो चए त पुट जो रोब ॾिसां, हू वरी बेईमान पियो चए त बाबो हिते वेहंदो त मुंहिंजी बेइज़ती थींदी। दोस्त छा चवंदा? साईं गुलाम कादिर शिकारपुर वारो ॿुधाईंदो हुयो त हिते हिकिड़ो ऑफिसर हुयो, पोइ ड्राइवर सां वञे पियो गॾु गाॾी ते, त उन ऑफिसर जो पीउ बीठो रस्ते में, ड्राइवर साहब खे चयोसीं तव्हांजो वालिद साहब बीठो आहे, भला गाॾी ते खणोसि? बाबा छॾीसि हिन माण्हू वरी छा चवंदा त साहब जो पीउ, पीउ खे ॾिठई रस्ते में बीठो हुयो, ड्राइवर खे जने त न खणी।
पी तो चए त मां पुट जो रोब ॾिसां, हू बेईमान तो चए त पापो मुंहिंजे भरिसां वेंदो त मुंहिंजो रोब ख़तम थींदो। हाफ़िज़ साहब लिखियो आहे, अबे जे दिल मां आ निकिरी वई, चई या अल्लाह हिन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आहे, बस ॿीहर न ही मूंखे ॾिसे न मां हिनखे ॾिसां। बस अबे जे दिल में आ निकती, उन साहब जी दिमाग जी रग फाटी पियस। वाह तमा नक मां कनल मां खून जा फुहारा जारी थियस। उते जो उते कुर्सी खां वञी बूथ भर किरियो, फतकी फतकी मरी वियो। अबो अम्मा ज़ुबान सां कोन पिटींदा, उन्हनि जे दिल में आ निकरंदी आहे। इन्हनि जे पिट खां बचंदा कयो। मुला मौलवी जी पिट कान लॻंदव, पीर मुर्शिद जी पिट कान लॻंदव, पिट लॻंदी आहे अबे जी, अम्मा जी, टियों मज़लूम जी। या असां वारा मुर्शिद जेके 1.5 करोड़ जी गाॾी ते सफ़र था कनि, इहे मज़लूम आहिनि। दुआऊं भी इन्हनि खां वठो। मौलवी जोगी के 500 रुपया ॾेई दुआ घुराईंदव, कान लॻंदव। पीरनि खे 50,000 जा गाबा था ॾियो, कान दुआ लॻंदव। 50,000 जो गाबो वञी अबे जे आॾो बीहार, बाबा ही मां तोखे तोहफ़े में थो ॾियां, बस तुंहिंजी दुआ खपे। इहो 10,000 जो बकर वञी अम्मा जे आॾो बीहार, अम्मा हिनखे खपा लटा कपिड़ा वठ, ऐश कर, बस मूंखे दुआ खपे। इंशाअल्लाह अञा घर पहुचंदे ई कोन त बे अम्मा जी दुआ पलक में अर्श अज़ीम ते पहुची वञे। वॾे में वॾा जेके पीर मुर्शिद घर में वेठा, उन्हनि खे राति ॾींहं जहिड़ा कयो उन्हनि सां, उन्हनि खे गारियूं ॾियो, चोहारियूं ॾियो, पोइ अचे पीरनि ऐं मुर्शिदनि खां दुआऊं घुराईंदो। इहे दुआऊं कोन लॻंदियूं। मां तव्हां खां पुछां थो, अबे अम्मा खां वधीक को मुर्शिद आहे? औलाद खे तकलीफ़ थींदी आहे त अबे अम्मा जी दिलि जुड़ंदी आहे या मुर्शिद जी? इन जे करे अल्लाह से फरमायो, वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अबो अम्मा जहिड़ा हुजनि त पोइ त उन्हनि खे न विसारजो, पर अबो अम्मा फौत थी वञनि, क़ुरान तो फरमा, पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न, पोइ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो। या अल्लाह, जीअं बचपन में असांजे अबे अम्मा असां ते बाज करे पाले निपाए वॾो करे पढ़ाए, असां जूं शादियूं करायूं, घर आबाद कयूं। या अल्लाह, हिन वक़्तु असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले अथई, असांजे अबे अम्मा ते ईअं बाज कर जीअं बचपन में असां ते बाज कर। सजवाए दो के दिन को दुआ वठंदासीं। नाराज़ आहिनि त अञा 2-3 ॾींहं हथ रमज़ान जा परचाए वठो। अबो अम्मा नारा रिज़ल रब्बे फी रिज़ल वालिद, अबो अम्मा राज़ी त रब भी राज़ी, व सख़्तुर रब्बे फी सख़्तिल वालिद, अबो अम्मा नाराज़ त रब भी नाराज़। मुसलमान थी करे मरण चाहियो था नौजवानो त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयो, पंहिंजे अबे अम्मा खे परचायो, अबे अम्मा जी नाफ़रमानी न कयो। टे नंबर ते जेको माइटी छिने थो उनखे भी माफ़ी न मिलंदी। सिलमन कता का नबी से फरमा जेको छिने वा उन सां गॾियो। वल्लज़ीन यसिलून मा अमर अल्लाहु बिही अन यूसल, रब फरमायो मुंहिंजा नेक बाना हुयनि जेके माइटीअ खे ॻंढनि था। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो या माइटी नूरानी शिकिल में रब खे दान ईंदी। या अल्लाह, ही मौलवी भी हुई, हाजी भी हुई, नमाज़ी भी हुई, पर हिन माइटी छिनी छॾी। रब फरमाईंदो जन माइटी छिनी छॾी, मां रब सां हिननि जो कोई वास्तो न आहे, हिननि जी जाइ जाइ।
तंहिंजे करे कि मिट माइट जो भत हुजे, शादी हुजे, ढोल धमचर हुजनि, नाच गाना हुजनि, बेपर्दगी हुजे, त पोइ पंहिंजा बच्चा न वठी वञो। छो त पोइ वरी अलाह जी रज़ा ख़ातिर रुसणो, सम्झो था की न? वरी शादी गुज़री वञे त वरी 500 रुपया 1000 रुपया वञी मुबारक ॾेई अचिजोसि, बाबा तुंहिंजे पुट जी शादी मां न अची सघो, हुनखे ॿुधायोसि त शादी में दोल हुया, नाच गाना हुया, बेपर्दगी, इन जे करे मां न आयुसि। अलाह ऐं अलाह जे रसूल जी नाफ़रमानी पई थिए, इन जे करे मां न अची सघियुसि। बाक़ी तोसां बिरादरी आहे, या 1000 रुपया वठि, मुबारक हो जाई, तोखे छॾिबो कोन, त इंशाअल्लाह माइटी बि गंढिजी वेंदी, अलाह ऐं अलाह जो रसूल बि ख़ुशि थी। अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला हर गुनाह खां बचाए, इन्हनि गुनाहनि खां ज़रूरु बचो, शिरक खां बचो, कुफ्र खां बचो। कुफ्र इहो आहे जो तव्हां कंहिं मुस्लमान खे जो हल निमाज़ ते, हुन चयो छाजी निमाज़, बसि ईअं चई छाजी निमाज़, काफ़र जहन्नम में वियो त निकितो ई काफ़र थी वियो। ज़ाल खे तलाक अची, ज़ाल खे जो तलाक आहे, हाणे जेके ॿार ॼमंदा सभु हरामी नस्ल, रुगो ईअं चई त छाजी निमाज़। तो कंहिंखे चयो त रोज़ो रख, चई छाजो रोज़ो, असांजी नियत साफ़ आहे, असांजे घर में अटो आहे, रुगो ईअं चई छाजो रोज़ो, त बसि ईमान विझ हलियो, काफ़र थी वियो, का इबादत न बचसि। तो कंहिंखे चयो त ॾाढ़ी रखो, हुन चयो छाजी ॾाढ़ी, ॾाढ़ीअ ते आजा, काफ़र थी वियो। अहिड़ा ख़तरनाक लफ़्ज़ न चवंदा बच्चो हर ईअं अञा ईअं चया वाक़ई यार निमाज़ फ़र्ज़ आहे, दुआ घुरो मौली साहब अल्लाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे, रोज़ो वाक़ई फ़र्ज़ आहे, मुंहिंजी कोताही आहे, ॾाढी नबी साईं जी सुन्नत आहे, दुआ घुर अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे, इन में ईमान बचंदो। पर जेके छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजी ॾाढ़ी, बसि ईमान हलियो वियो, काफ़र। भली सॼी दुनिया जे मोलनि खे वठी करे क़ुर पढ़ायोसि, तौबा न कई, जहन्नम में हलियो वियो, निकिरल। निमाज़ पढ़ंदा कयो बाबा, कंहिंजो हक़ न खाओ। अॼोके दौर में जेको निमाज़ पढ़े, अक़ीदो ईमान सही हुजेसि, कंहिंजो हक़ न खाए, न जहिड़ो बुज़ुर्ग दुनिया में कोई। गुनाह खे गुनाह सम्झो, बसि आख़िरी दौर आहे, तव्हांखे ख़बर आहे आख़िरी दौर पियो हले। नबी साईं फरमाया आख़िरी ज़मानो अहिड़ो ईंदो जो युस्बिहु मुमिन व युमसी काफ़िरा, सुबुह जो मुस्लमान, शाम जो काफ़िर, युमसी मुमिन व युस्बिहु काफ़िरा, शाम जो मुस्लमान, सुबुह जो काफ़िर। आवाज़ के से असांखे कीअं ख़बर पवे त ही मुस्लमान, कीअं ख़बर पवे त ही काफ़िर? नबी से फरमा हल्ला हलालहु व हरम हरामहु, जेको हलाल खे हलाल समझे, हराम खे हराम समझे, इहो मुस्लमान। जेको हलाल खे हलाल नथो समझे, हराम खे हराम नथो समझे, इहो काफ़िर। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ॾाढ़ी कूड़म हलाल या हराम? जेके हराम समझो त ईमान बचंदो। राग ॿुधण हलाल या हराम? हराम, हिनखे हराम समझो। व्याज हलाल या हराम? हराम। रुश्वत हलाल या हराम? चोरी, धाड़ा, ज़िना, ठगी, कूड़, बदमाशी, हराम खे हराम समझो। अॼोके दौर जे वाइज़नि में रुगो मुस्लमाननि एतिरो सम्झो त ही हलाल आहे, ही हराम आहे, त असां कटे। ख़तरनाक दौर पियो हले, इंतिहाई। ये रब जी मेहरबानी आहे जो अहिड़े दौर में रब असांखे रमज़ान जा रोज़ा नसीब कया, राति जो रब असांखे तरावी नसीब कई, रब जा थोरा। असांजा मुस्लमान ॿार कलमे पढ़ण वारा, असांजे मुस्लमान घरनि में न्याणियूं वेठियूं आहिनि। न्याणी केरु विया? छोरा सुधरनि त न्याणियूं था, सही थो छा ग़लति? खॾ में त न्याणी कान उछले, माण्हू वीचारा असांखे मिनथूं था कनि पिया त घोट ॻोल्हे। हज़ारनि जी तादाद, माना घोट नथा मिलनि।
असांजो साईं मोहम्मद कासिम चवंदो आहे अॼोके दौर में न्याणियूं बि तव्हांजो पालियो बि तव्हां इहो दौर पियो हले चईं असां न्याणियूं बि ॾियूं था न्याणियुनि खे ख़र्च बि ॾियूं था न्याणियुनि खे घर बि ॾियूं था पोइ बि नौजवान अहिड़ा हरामी थी विया आहिनि जो ज़ालुनि खे संभाली टियों ॾींहुं असांजो दोस्त आयो ठटे जो हुनजो पुटु नौजवान रोए पियो मुंहिंजे ख़तमु थियो त ख़ैबर में आयो चई यार हिकु रांदि निकिती आहियां पबजी जी पबजी जी पबजी अभी जैसे इफ्तारी खां पोइ जो वे तो मथे असां कारु कयोसीं वञी हथ सां बाम वठी जो मानी खां पी मां निहारे कोन ॿाहिरि भेर खां वञे त हुनखे त रुकूंदो हुनखे त ठोशा इफ्तारी खां वठी जो बबजे हल सेरी पबजी छालाए करी जा राम हिते त कान आई न आई आई ने मर घणो पबजी रांदि न्याणी उन्हनि खे ॾी न्याणी जी ज़िंदगी में को वेठी हुजनि तो ये भलियूं इन्हनि कुतनि को ये वेठी हुजनि तो ये भलियूं पीउ मां जे सॾ खे ख़बर न आहे सॼो ॾींहुं होटल ते सॼो ॾींहुं आवार माण्हू वीचारा कंहिंजी दिलि चवंदी त न्याणी विहारे मजबूर चवंदा त बाख़लाक हुजे दीनदार हुजे किथे किथे चवंदा था घर बि ॾियूं था रोज़गार असां वैसा लॻायूं था पर घोट कोन था दुआ कयो अलाह ताला असांजे न्याणियुनि जे लाइ असां पाण न्याणियुनि वारा आहियूं नेक साल रिश्ते जो बंदोबस्तु करे रब खां दुआऊं बि घुरियूं कोशिशि कई नबी साईं असांखे परेशान न कयो नबी साईं फरमा जंहिंजो अखलाक भलो हुजे दीन भलो हुजे अक़ीदो ईमान सही हुजेसि मुशरिक न हुजे बिदती न हुजे साहबा जो गुस्ताख न हुजे आवारा वांदो घुमे न बाख़लाक हुजे इहो बि ज़रूरी न आहे त मौलवी हुजे हाफ़िज़ हुजे खोड़ मौलवी हाफ़िज़ अहिड़ा बद अखलाक जो रब जाहिल बि ईअं न थियनि जीअं हाफ़िज़ बाख़लाक अलाह जे नबी फरमा बाख़लाक भली चङनि जो थाल मथे ते खणी करे पंहिंजी हलाल जी मज़दूरी करे तगारी खणी मज़दूरी करे न्याणी ॾेई छॾे इंशाअल्लाह ॿई जान भला वधि में वधि शर्त कयोसि त निमाज़ पढ़े छो त मुंहिंजे महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो बेनमाज़ी सां यारी बि न रखो छो त जेको निमक हराम अल्लाह जो खाई करे रब सां यारी नथो निभाए इहो तव्हां सां कड़ी निभाईंदो तंहिंजे करे न्याणी हुनखे ॾियो जेको निमाज़ त पढ़े जेको रब खे न सुञाणंदो असांजे न्याणीअ खे केॾो सुञाणंदो जंहिं रब जा हक़ अदा न कया उहो असांजे न्याणी जा कहिड़ा हक़ अदा कंदो एतिरो शर्त कयो निमाज़ी हुजे अक़ीदो सही हुजेसि वांदो घुमे न भली मज़दूरी करे तगारी खणे चणनि जो थाल खणे रेड़ो खणी गिदराई हिंदाणा खपाए न्याणी ॾेई छॾियोसि इंशाअल्लाह भलो बाक़ी वांदो जेको घुमंदो जेको बपची रांदि पियो ॾिसे भली किरोड़ जो बंगलो हुजेसि न्याणी न ॾिजोसि ॿई जान बर्बाद थी भली किरोला गाॾी हुजेसि अक़ीदो ईमान सही न अथसि मुशरिका बिदती आहे इन किरोला गाॾी वारे खां उहो चङनि जो थाल खणण वारो निमाज़ी मोहिद असांजे न्याणी जे लाइ भलो अथव अल्लाह से दुआ है दुआ भी रब या अल्लाह तो की पारत है बस